मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 14 मुतहरिक कॉइल गैल्वानोमीटर मूविंग कॉइल गैल्वानोमीटर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे मुतहरिक कॉइल गैल्वानोमीटर यानी मूविंग कॉइल गैल्वानोमीटर। प्यारा बारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पार्ट में चवे थो डिफाइन अ मूविंग कॉइल गैल्वानोमीटर एंड एक्सप्लेन इट्स बेसिक पर्पस। चवे थो त मुतहरिक कॉइल गैल्वानोमीटर जी वज़ाहत ऐं उन जो बुनियादी कमु बयानु करणु। ॿी पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई द मेन पार्ट्स ऑफ गैल्वानोमीटर, एक्सप्लेन द वर्किंग प्रिंसिपल, यानी गैल्वानोमीटर जे अहम हिस्सनि खे सुञाणणु ऐं उन जे कम करण जे उसूलनि खे सम्झणु। Why we study this? ही असीं छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो by studying this we understand how small electric currents are detected and measured. It helps us learn the basic working of important instruments like the ammeter and voltmeter. We also understand the practical use of electromagnetism through this device. Overall, it builds a strong foundation for advanced physics and electrical engineering. यानी ही मौज़ू पढ़ण सां असीं उहो सम्झंदासीं त थोरो करंट कीअं ॻोल्हे ऐं मापे सघिजे थो। उहो असांखे एम्पियर ऐं वोल्टमीटर जहिड़नि अहम औज़ारनि जे बुनियादी कारकर्दगी खे सिखण में मदद करे थो। असां हिन औज़ार ज़रिए बरक़ी मक़नातीसियत जे अमली इस्तेमाल खे बि सम्झी सघूं था ऐं मजमूई तौर उहो आला दर्जे जी फिज़िक्स ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग लाइ हिकु मज़बूत बुनियाद ठाहे थो। प्यारा बारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे मूविंग कॉइल गैल्वानोमीटर। कॾहिं तव्हां ॾिठो आहे त जॾहिं सर्किट में करंट गुज़रंदो आहे त हिकु नंढी सुई थोरी चुरपुर कंदी आहे। उहा नंढी हरकत असांखे ॿुधाए थी त सर्किट में करंट जो वहकिरो मौजूदु आहे, यानी करंट उन सर्किट में मौजूदु आहे। असीं अॼु हिकु अहम बरक़ी औज़ार बाबति पढ़ंदासीं, जंहिंखे चयो वञे थो मूविंग कॉइल गैल्वानोमीटर, या सिर्फ़ु असां हिन खे गैल्वानोमीटर बि चई सघूं था। तो प्यारा बारो, ही जेको इंस्ट्रूमेंट आहे, ही जेको डिवाइस आहे, इहो तमामु घटि मिक़दार जे करंट खे मालूम करण जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो, जंहिंजी मेजरमेंट जेका आहे उहा मिली एम्पियर्स या माइक्रो एम्पियर्स में मापजे थी। यानी ही जेको डिवाइस आहे उहो करंट जे मिली एम्पियर्स जे मिक़दार या माइक्रो एम्पियर्स जे मिक़दार खे मापे सघे थो। उन खां बाद में ही जेको डिवाइस आहे प्यारा बारो, इहो हिकिड़े साइंसदान जे नाले ते जेको आहे त ठाहियो वियो आहे। उन जो नालो हिनखे ॾिनो वियो आहे ऐं उन साइंसदान जो नालो आहे लियोजी गैल्वानो। ठीकु आहे, जंहिं हिन खे ऐजाद कयो ऐं उन जे ई नाले सां हिन डिवाइस खे मुंसलिक कयो वियो आहे। सो प्यारा बारो, हिन खे असां करंट मापींदड़ हिकिड़ो मीटर बि चई सघूं था, त जंहिंजे ज़रिए असां करंट खे मालूम करे सघूं। अगरि जेकॾहिं हिन जे बारे में असां ॾिसूं त हिन जे लाइ चवे थो व्हाट इज़ अ गैल्वानोमीटर। तो मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो त इट इज़ अ डिवाइस दैट मेजर्स एंड डिटेक्ट्स स्मॉल करंट्स। इट इज़ अ वेरी सेंसिटिव इंस्ट्रूमेंट टू यूज़। ही हिकु अहिड़ी डिवाइस आहे जेको थोरे करंट खे मापे ऐं ॻोल्हे थो। ही हिकु तमामु हसास औज़ार आहे जंहिंखे हेठियनि मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे असां ॾिसूं त हिन खे ठाहिण जा मक़सद कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरीं चवे थो त डिटेक्ट द प्रेज़ेंस ऑफ इलेक्ट्रिक करंट। सभ खां पहिरीं हिन जो जेको यूज़ आहे उहो कंहिं बि सर्किट में करंट खे मालूम करणु आहे त छा हिन सर्किट में करंट आहे या न आहे। उन खां बाद में सेकंड जेको यूज़ आहे उन जे लाइ चवे थो शो द डायरेक्शन ऑफ करंट, यानी करंट जे रुख खे बि मालूम करणु त करंट जो जेको रुख आहे उहो कहिड़ो आहे। उन खां पोइ थर्ड जेका पॉइंट आहे प्यारा बारो, उन में चवे थो मेजर वेरी स्मॉल करंट्स, ऐं ही जेको आहे त उहो तमामु थोरे करंट या नंढे करंट खे बि मालूम करे सघे थो। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा बारो, हींअर असीं इन डिवाइस जे कंपोनेंट्स जे तरफ़ हलूं था त ही जेको डिवाइस आहे यानी गैल्वानोमीटर जेको आहे उन में कहिड़ा कहिड़ा कंपोनेंट्स, कहिड़ा कहिड़ा पार्ट्स जेको आहे त आहिनि। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां कंपोनेंट्स जे तरफ़ हलूं त पहिरियों जेको कंपोनेंट आहे प्यारा बारो, पहिरियों जेको पार्ट आहे उहो आहे रेक्टेंगुलर कॉइल। हाणे रेक्टेंगुलर कॉइल कहिड़ो आहे, हिन में ओही जेका तव्हां हेडरी या पीली लाइन ॾिसी रहिया आहियो, इहे असांजा जेको आहे त रेक्टेंगुलर कॉइल्स आहिनि। हाणे अगरि जेकॾहिं असां रेक्टेंगुलर कॉइल जी ॻाल्हि कयूं प्यारा बारो, त इहो इंसुलेटेड कॉपर वायर जो ठहियलु हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हीउ जेको कॉइल आहे इहो ॿिन्ही मैग्नेट्स जे विच में जेको आहे त पियो हूंदो आहे।
ठीकु आहे। यानी हिन जी जेका प्लेसमेंट आहे उहा ॿिनि मैग्नेट्स जे विच में आहे। उन खां बाद में ही जेको कॉइल आहे उहो बाद में छा कंदो आहे, रोटेट कंदो आहे ऐं मूव कंदो आहे फ्रीली। तो उन खां बाद में जेकॾहिं सेकंड कंपोनेंट जे तरफ़ हलूं त उहो आहे असांजो वरी स्ट्रॉन्ग परमानेंट मैग्नेट। ठीकु आहे। हाणे परमानेंट मैग्नेट कहिड़ो आहे असांजो, ओही ब्लू ऐं रेड जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे ॿई असांजा परमानेंट मैग्नेट्स आहिनि। हाणे इन्हनि जे लाइ चयो वञे थो त इहे छा कंदा, इहे क्रिएट कंदा जेको आहे त स्ट्रॉन्ग मैग्नेटिक फील्ड ऐं हिन कॉइल खे रोटेट करण में मदद कंदा। ठीकु आहे। इन कॉइल खे उते फेराइण में मदद कंदा। ठीकु आहे। उन खां बाद में थर्ड जेको पार्ट आहे उहो आहे वरी असांजो सॉफ्ट आयरन कोर। हाणे सॉफ्ट आयरन कोर असांजो कहिड़ो आहे, उहो जेको तव्हां जेको आहे त नासी कलर में ॾिसी रहिया आहियो। ठीकु आहे। हीउ जेको कोर आहे प्यारा ॿारो, इन जे चौधारी ॿाहिरों जेको आहे त ही कॉइल वेड़ियल हूंदो आहे। हाणे हिन जो कमु चवंदो आहे इहो छा कंदो आहे, हाणे इन सां जेको आहे त मैग्नेटिक फील्ड असांजी जेको आहे त स्ट्रॉन्गर थिए थी ऐं उन खां बाद में यूनिफॉर्म बि रहे थी। उन खां बाद में जेकॾहिं हाणे फोर्थ पार्ट जे तरफ़ हलूं त फोर्थ जेको असांजो पार्ट आहे उहा आहे वरी स्प्रिंग। स्प्रिंग कहिड़ो आहे प्यारा ॿारो, उहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो गोल। ठीकु आहे। हाणे ई मथे पासे खां न, पर इहो हेठे पासे खां बि हूंदो आहे, यानी डबल स्प्रिंग असांजा जेको आहे त हिते लॻल हूंदा आहिनि। हाणे इन स्प्रिंग जो कमु चवंदो आहे त ही जॾहिं असां उन सां हिन गैल्वानोमीटर सां करंट खे मालूम कंदा आहियूं त इन जो जेको ही पॉइंटर आहे उहो डिफ्लेक्ट थींदो आहे, कॾहिं साॼे तरफ़ कॾहिं खाॿे तरफ़। पोइ मिसाल जे तौर ते जेकॾहिं हीउ असांजो पॉइंटर जेको आहे उहो साॼे तरफ़ डिफ्लेक्ट थी थो वञे त पोइ इन खे वापसि आणण जे लाइ जेको आहे त हीउ जेको स्प्रिंग आहे इहो कमु ईंदो आहे। यानी हिन पॉइंटर खे वापसि आणण जे लाइ हिन स्प्रिंग जो किरदारु आहे। तो प्यारा ॿारो, उन खां बाद में फाइनल जेके असांजा पार्ट्स आहिनि उहे आहिनि वरी पॉइंटर ऐं स्केल। हाणे हीउ असांजो जेको आहे त पॉइंटर आहे ऐं उन खां बाद में हीउ असांजो वरी स्केल आहे जंहिं ते नंबर लॻल हूंदा आहिनि, जंहिंमें असांखे ख़बर पइजी वेंदी त जेको आहे त करंट केतिरो आहे। यानी ही 5 जेको आहे त मेन पार्ट्स आहिनि असांजा गैल्वानोमीटर जा। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं जेको आहे त वर्किंग प्रिंसिपल जी तरफ़ हलूं था त वर्किंग प्रिंसिपल जेको आहे उहो गैल्वानोमीटर जो कीअं आहे। हाणे सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन गैल्वानोमीटर में कोई करंट नथा ॾियूं त असांजो जेको ही पॉइंटर आहे उहो 0 पॉइंट ते शो कंदो। उन खां पोइ जॾहिं असां छा कंदासीं, हिन जेको आहे त कॉइल में करंट ॾींदासीं, यानी करंट ॾियण जो तरीक़ेकार कीअं हूंदो आहे त असां हिन कॉइल मां ॿ जेको आहे त टर्मिनल कढंदा आहियूं ऐं उन टर्मिनल सां असां ॿाहिरीं कनेक्शन जेको आहे त एड कंदा आहियूं। हाणे जॾहिं ॿाहिरीं असां कंहिं सर्किट जी कनेक्शन हुन में एड कईसीं त अगरि जेकर हुन सर्किट में करंट मौजूदु हूंदो त पोइ छा थींदो त हीउ जेको पॉइंटर आहे उहो डिफ्लेक्ट थींदो, करंट पहिरियों असांजो हिन कॉइल में गुज़रंदो। ठीकु आहे। कॉइल में गुज़रण सां इन कॉइल में मैग्नेटिक फील्ड जेको आहे त क्रिएट थींदी, करंट गुज़रण सां इन कॉइल में मैग्नेटिक फील्ड क्रिएट थींदी ऐं ऑलरेडी असांजी हिन ॿिनि परमानेंट मैग्नेट जे विच में बि जेको आहे त मैग्नेटिक फील्ड हूंदी आहे। पोइ उहा हिकिड़ी मैग्नेटिक फील्ड ॿी मैग्नेटिक फील्ड खे छा कंदी, रिपेल कंदी। जॾहिं रिपेल कंदी त असांजो जेको ही कॉइल आहे उहो रोटेट कंदो, पोइ राइट साइड या लेफ्ट साइड। हाणे तॾहिं जेको आहे त असां हिते चऊं था त व्हेन करंट फ्लोज थ्रू द कॉइल एक्सपीरियंसिस अ मैग्नेटिक फोर्स। यानी जॾहिं हिन कॉइल में करंट फ्लो थींदो त हिन कॉइल ते छा थींदो, मैग्नेटिक फोर्स जेको आहे त एक्सपीरियंस थींदो, यानी लॻंदो। उन खां बाद में पोइ छा थींदो, हीउ जेको कॉइल आहे प्यारा ॿारो इहो रोटेट कंदो। ठीकु आहे। कंहिंजे करे रोटेट थो करे, एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड जे करे। उन खां पोइ चवे थो त जेकॾहिं असांजो करंट वधीक हूंदो त पोइ छा थींदो त हीअ जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा वधी वेंदी। कंहिंजी वधी वेंदी, ऐं हिन कॉइल जी। हाणे जॾहिं हिन कॉइल जी मैग्नेटिक फील्ड वधी वेंदी त पोइ इहो रोटेट वधीक कंदो ऐं रोटेट वधीक कंदो त मतिलबु छा थींदो त हितां हीउ जेको असांजो पॉइंटर लॻल आहे इहो डिफ्लेक्ट बि वधीक थींदो। उन खां पोइ जेकॾहिं हाणे असां छा कंदासीं, हिन कॉइल मां कनेक्शन असां पंहिंजी डिस्कनेक्ट था कयूं, यानी उहा असां सर्किट वारी कनेक्शन जेका आहे उहा हिन कॉइल मां या हिन गैल्वानोमीटर मां असां डिस्कनेक्ट था कयूं त पोइ छा थींदो, असांजो करंट जेको आहे उहो वहणु बंदि थी वेंदो। ठीकु आहे। हाणे जॾहिं करंट वहणु असांजो बंदि थी वेंदो त पोइ छा थींदो त हीउ जेको स्प्रिंग आहे प्यारा ॿारो इहो हिन पॉइंटर खे पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि खणी ईंदो। उन खां पोइ चए थो त दिस डिफ्लेक्शन शोज़ द प्रेजेंस एंड स्ट्रेंथ ऑफ करंट। यानी हीअ जेका डिफ्लेक्शन आहे उहा हिन करंट जी स्ट्रेंथ ऐं जेको आहे त करंट जी प्रेजेंस खे जेको आहे त ॿुधाए थी त केतिरो जेको आहे त करंट आहे। हा, अगरि जेकॾहिं मिसाल जे तौर ते पहिरियों जेकॾहिं असां कनेक्शन ॾिनी आहे हिन जेको आहे गैल्वानोमीटर खे ऐं असांजो हीउ जेको पॉइंटर आहे उहो राइट साइड मूव थो करे ऐं थोरी देरि खां बाद में उहो ई पॉइंटर असांजो वरी
जेको आहे त लेफ्ट साइड मूव थो करे त पोइ छा थींदो त असां सम्झी वेंदासीं त करंट हाणे पंहिंजी डायरेक्शन चेंज कई आहे, छो त पहिरियों राइट साइड हुयो, बाद में वरी लेफ्ट साइड हलियो वियो। ठीकु आहे, त इन डिफ्लेक्शन जे थ्रू जेको आहे असां मालूम करे सघूं था त करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा कहिड़ी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े हिसाब सां हाणे जेकॾहिं असां हिन जी वर्किंग प्रिंसिपल खे जेको आहे त लिखण जी कोशिशि कयूं त कहिड़े नमूने सां लिखंदासीं। सो इन जे लाइ असां हीअं लिखी सघूं था त चवे थो when a current carrying conductor is placed in a magnetic field it experiences a force, this force causes the coil to rotate। यानी जेकॾहिं वहिकिरो हलंदड़ कंडक्टर खे मक़नातीसी मैदान में रखियो वञे थो त उन ते कुवत अमल करे थी, ही कुवत कॉइल खे फिरण ते मजबूर करे थी। ठीकु आहे, जेका शइ मां तव्हांखे हिते ॿुधाए आयुसि। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां हिन गैल्वानोमीटर जी डिफ्लेक्शन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त डिफ्लेक्शन कहिड़े हिसाब सां थिए थी या उनजी रिलेशन करंट सां कहिड़ी आहे, तो उनजी जेका रिलेशन आहे उहा कुझु हिन तरीक़े सां आहे त चवे थो द डिफ्लेक्शन ऑफ द गैल्वानोमीटर इज गिवन बाय थीटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट। हाणे हीअ जेका रिलेशन आहे प्यारा ॿारो, इहा तव्हां जेको आहे त इंटर में मुकमिल ड्राइव कंदव। ठीकु आहे, हिन जी बाक़ाइदा हीअ इक्वेशन थींदी आहे। जॾहिं तव्हां वरी इलेक्ट्रोमैग्नेटिज़म वारो चैप्टर पढ़ंदव, सो असांजे हिन मैट्रिक क्लास में बि आहे। नेक्स्ट जेको असांजो चैप्टर थींदो उहो इलेक्ट्रोमैग्नेटिज़म आहे, जंहिंमें असां हिन कॉइल ऐं हिन मैग्नेट जे बारे में डिटेल में डिस्कस कंदासीं त हिन मैग्नेट जे करे हिन कॉइल में करंट जेको आहे त कहिड़े नमूने सां पैदा थो थिए, या हिन कॉइल में जॾहिं असां करंट ॾियूं था त उन करंट जे करे इन कॉइल में ई वरी मैग्नेटिक फील्ड जेका आहे उहा कहिड़े नमूने सां पैदा थिए थी। ठीकु आहे, हाणे इन शइ खे असां वरी डिटेल में जेको आहे त नेक्स्ट चैप्टर में डिस्कस कंदासीं। हाणे असां अचूं था हिन पॉइंट ते त माना हीअ जेका थीटा आहे प्यारा ॿारो, इहा ज़ाहिर करे थी हिन कॉइल जे रोटेशन खे। ठीकु आहे, त हाणे जेतिरी असांजी कॉइल जी रोटेशन हूंदी ओतिरो जेको आहे त हिन कॉइल में करंट हूंदो। ठीकु आहे, हाणे जेतिरो करंट वधीक ओतिरी रोटेशन वधीक, जेतिरी रोटेशन वधीक ओतिरो करंट वधीक। ठीकु आहे, हिते वरी हिकिड़ी ॿी पॉइंट जेको आहे त ॾिनी वई आहे, जेका ऑलरेडी मां जेको आहे त डिस्कस करे चुको आहियां, जंहिंमें चवे थो जेकॾहिं असांजे करंट जी डायरेक्शन रिवर्स थी वञे त पोइ छा थींदी, जेका असांजे पॉइंटर जी डिफ्लेक्शन आहे उहा अपोज़िट डायरेक्शन में मूव कंदी। मिसाल जे तौर ते पहिरियों जेकॾहिं असांजी पॉइंटर जी डिफ्लेक्शन जेको आहे राइट साइड ते आहे, अगरि जेकॾहिं डायरेक्शन करंट जी चेंज थी वञे, रिवर्स थी वञे, त पोइ छा थींदी, उहा डिफ्लेक्शन वरी लेफ्ट साइड हली वेंदी। या पहिरीं जेका असांजी डायरेक्शन आहे जेको आहे पॉइंटर जी, उहा लेफ्ट साइड आहे, अगरि डायरेक्शन करंट जी असांजी चेंज थी वञे त पोइ वरी इहो पॉइंटर काॾे मूव करे वेंदो, राइट साइड मूव करे वेंदो। हाणे उनजी पहिरीं ऐं ॿी जेको आहे डिफ्लेक्शन में असां मालूम करे सघूं था या असां सम्झी वेंदासीं त हाणे करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा चेंज थी चुकी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हींअर असीं हलूं था जेको आहे त रियल लाइफ एग्जाम्पल जे तरफ़। त गैल्वानोमीटर जेको आहे उहो असांजो रियल लाइफ में किथे किथे यूज़ थिए थो। ठीकु आहे, हाणे बेसिकली इन जो जेको यूज़ हूंदो आहे उहो जेको आहे हूंदो आहे असांजो डिटेक्टिंग करंट इन सर्किट्स, यानी सर्किट में करंट खे मालूम करण जे लाइ। ठीकु आहे, हाणे इहो किथे यूज़ थींदो आहे, इहो जेको आहे त लैब्स में यूज़ थींदो आहे, वर्कशॉप्स में यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, इन्हनि में इन लाइ यूज़ कयो वेंदो आहे त जीअं असांखे ख़बर पइजी वञे त कंहिं सर्किट में जेको आहे त करंट मौजूदु आहे या न आहे। उन खां बाद में सेकंड जेको इन जो यूज़ आहे प्यारा ॿारो, उहो हूंदो आहे वरी जेको आहे टेलीफोन ऐं ऑडियो डिवाइसिस में। ठीकु आहे, त प्यारा ॿारो पहिरियों वारियूं जेके असांजूं टेलीफोन्स हूंदियूं हुयूं, पोइ उन्हनि में जेको आहे त हीउ गैल्वानोमीटर यूज़ थींदो या उनजो प्रिंसिपल यूज़ थींदो हुयो, छाजे लाइ त उन्हनि खे जेको आहे त जेके असांजा वीक इलेक्ट्रिकल सिग्नल्स हूंदा हुआ पोइ उन्हनि खे जेको आहे त ही डिटेक्ट कंदो। ठीकु आहे, ॿिया के अहिड़ा इंस्ट्रूमेंट न हुया जेके जेको आहे त स्मॉल करंट खे बि मैयर करे सघनि। ठीकु आहे, त उन खां बाद में थर्ड यूज़ जे तरफ़ हलूं त थर्ड जेको यूज़ आहे प्यारा ॿारो, उहो आहे वरी असांजो जेको आहे त हार्ट मॉनिटरिंग मशीन्स। जॾहिं असां ECG कराईंदा आहियूं दिलि जी, त उन वक़्तु जेको आहे त मशीन हूंदी आहे, सेंसिटिव जेको इंस्ट्रूमेंट हूंदो आहे असांजो। ठीकु आहे, उन में बि जेको आहे त गैल्वानोमीटर जो प्रिंसिपल यूज़ थियल हूंदो आहे, जंहिंजे तहत जेको आहे त असांखे उहे बीट्स नज़र ईंदियूं आहिनि। ठीकु आहे, त उन खां बाद में फाइनल पॉइंट जे तरफ़ हलूं था, ऐं फाइनल जेका पॉइंट आहे उन में चवे थो त इनसाइड एमीटर एंड वोल्टमीटर, यानी एमीटर ऐं वोल्टमीटर खे ठाहिण जे लाइ बि असां जेको आहे त गैल्वानोमीटर जो जेको आहे त यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे हीअ जेके ॿ इंस्ट्रूमेंट आहिनि प्यारा ॿारो, इन्हनि खे असां इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में जेको आहे डिस्कस कंदासीं त एमीटर कीअं ठहंदो आहे या वोल्टमीटर कीअं ठहंदो आहे। पर इन ॿिन्ही इंस्ट्रूमेंट खे ठाहिण जे लाइ जेको आहे त असां हिन गैल्वानोमीटर खे जेको आहे त मॉडिफाई कंदा आहियूं। ठीकु आहे, पोइ जेको आहे त असांजा ही ॿ
इंस्ट्रूमेंट ठही पवंदा आहिनि। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। सो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।